नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है। जेठानन मटराणी भील रिपोर्ट मूजिब एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़िले उमरकोट में चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सूबाई सदर सिंध मोहतरम निसार अहमद खड़ो साहब के हुक्म ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट तरफां महंगाई, बेरोज़गारी, बिजली, पेट्रोल जे रोज़ वधंदड़ अघनि जे ख़िलाफ़ ज़िले हेडक्वार्टर सिटी उमरकोट में प्रेस क्लब अल्लाहवाला चौक ते बाद नमाज़ जुम्मा खां पोइ MPA क़िबला साईं सैयद अमीर अली शाह साहब जी अॻवानी में मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। इन मौक़े जनरल सेक्रेटरी क़ाइम मुक़ाम सदर सूफ़ी नवाज़ सूमरो, ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर, स्पेशल असिस्टेंट टू CM पूंजोमल भील, हाजी एजाज राहो, आशिक अली छोरो, हाजी बकापली, माइनॉरिटी जनरल सेक्रेटरी रायचंद भील, पहलाज राय मटराणी भील, हाजी खालिद सिराज सूमरो साहब, सिटी उहदेदारनि, सभिनी ज़िले विंगनि जे सदरनि, ज़िले काउंसिल, म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी, यूनियन काउंसिल जे मेंबरनि, कारकुननि, पार्टी वर्करनि ऐं शहरियुनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते सोशल मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद अमीर अली शाह चयो त ही तब्दीली सरकार ग़रीब अवाम खे कूड़ा आसरा ॾेई रही आहे। मुल्क जी तारीख़ में एतिरी महांगाई कॾहिं बि न थी आहे जेतिरी हिन नाअहल हुकूमत जे वक़्त में थी रही आहे। ग़रीब माण्हू ॾींहों ॾींहुं हिन महांगाई जे करे परेशान थींदो थो वञे। नाअहल हुक्मरान खे शर्म नथी अचे। असीं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे, ख़ासि करे सिंध सां मटेरियली मां वारो सलूक बंदि करे हिन महांगाई खे कंट्रोल करे पाकिस्तान जी ग़रीब अवाम जी सार लहे, न त ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरनि जो दाइरो वधायो वेंदो।